बिन कासिम वरसा यूसी पेपरी में बुनियादी सहूलतन जी कोड खिलाफ स्टूडेंट यूनाइटेड फोरम पारा एहतजाज कयो वियो। स्टूडेंट यूनाइटेड फोरम पारा यूसी में सेवरेज सिस्टम नाकारा गंदगी ऐं बुनियादी सहूलतन जी खोट खिलाफ जवाद अली सुमरो सदा हुसैन अब्बासी नौमा डेरो ऐं ॿिनि जी अॻवानी में मलिक प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाणियुनि चयो त चूंडियल नुमाइंदनि जी नाअहलीअ सबबि यूसी पेपरी जा रोड रस्ता खंडर बणिजी विया आहिनि। इलाइक़े में गंदगी जा ढेर लॻल आहिनि। हुन चयो त यूसी पेपरी मली ज़िले जे सभ खां वॾी यूसी आहे जंहिंमें 1 लख खां वधीक आबादी आहे। उन बावजूदि हितां जे अवाम खे मुकमल तौर नज़रअंदाज कयो वियो आहे। शागिर्दनि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त गंदगी जा ढेर ख़त्म करे सेवरेज निज़ाम खे बहितर बणायो वञे। स्कूल जी मुरमत ऐं उस्तादनि जी खोट पूरी करे ॿियूं बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि।